दोस्तों छा हाल आहिनि बाबा। असां अॼु हिकु दोस्त खां इंटरव्यू वठंदासीं कोरोना जे बारे में। साईं तव्हां छा चवणु चाहींदव कोरोना जे बारे में? साईं तव्हां खां सवाल पिया पुछूं। जी जी साईं। कोरोना जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदव साईं? साईं कोरोना एॾो ख़तरनाक आहे जे माण्हू चवंदा जंहिंखे लॻे थो रोड ते किरी थो पए। अॼु मूं ताज़ो ॾिठो आहे कराची हिकिड़ो मां रोड ते पियो उनखे खणे बि केरु कोन थो साईं। तमामु देरि सां ॿ माण्हू अची खणी आयसि। जीअं त हाणे मां हिन सिंधी क़ौम खे अपील कंदुसि त पंहिंजे पंहिंजे घरनि ताईं वेही रहनि, घर में बंदि हुजनि। पर जीअं इहा अपील थो कयां त हुकूमत चए थी त खाईंदासीं छा? माण्हू चवंदा असां खाईंदासीं छा साईं, बुख थी लॻे न मोलाइनि खे। सो इन करे वरी बि आवाम खे चवंदासीं पंहिंजे घरनि ताईं सुख थी वेहनि। ऐं इन कोरोना जे ख़िलाफ़ु वॾे माड़ी जंग पई थी हले, जेकी जंग हले ऐं सभु माण्हू पंहिंजे पंहिंजे घर ताईं महदूद हुजनि। साईं घर में त वेहींदा पर उहो खाईंदा छा? साईं उहो हुकूमत जो कमाल, मूं वटि हेॾे कोन्हे अटेला थोरी ॾिठा साईं मां न उहा साईं तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर हुननि खे कुझु ॾिनो वञे न ग़रीबनि ॾिनो वञे। मां चवां बिल्कुलु ॾिनो वञे न, ॾिनो वञे, बिल्कुलु ॾिनो वञे, बिल्कुलु ॾिनो वञे साईं। जीअं वटि ख़र्च आहे उहो त पाण वठंदो, बाक़ी जेके ग़रीब आहिनि उन्हनि जा दर खड़काए त उन्हनि खे सामान ॾिनो वञे साईं। हिकिड़ो त लॻंदो बि ग़रीब खे कोरोना। न साईं ग़रीब खे कोरोना कीअं थींदी? साईं असुल में जेकॾहिं ग़रीब खे कोरोना न थिए त बुख मां मरी वियो, साॻियो ई सम्झ कोरोना लॻसि न। न उहा कोरोना आहे न, उहो त बुख ते मरी, बुख ते मरी वियो। न उहा त अमीर बुख में कोरोना मरी वञे, ग़रीब बुख ते मरी वञे, साॻी ॻाल्हि आहे ॿई कोरोना। न उहो त गवर्नमेंट जो कमु आहे, उनखे ख़र्चु ॾिनो वञे न। साईं नथी ॾे न। छो न ॾींदी? ॾियणु खपे न उनखे ग़रीबनि खे। बिल्कुलु ॾियणु खपे, नथी ॾे न गवर्नमेंट। मां छा कयां? तव्हां कीअं साबित कंदव गवर्नमेंट ख़र्चु नथी ॾे उन्हनि खे? साईं मां ॾिठो आहे सभई वेठा आहिनि, हे अठोनी असां पाण वेठा आहियूं साईं। को किलो घी जो कोन आहे, अधु किलो खंड जो साईं मां कोन ॾिठो आहे साईं ॾींदे। तव्हां वटि त पंहिंजो ख़र्चु आहे साईं, नौकरी वारा माण्हू हूंदा। साईं असांखे शुक्र आहे मालिक जो, पर असांजा ग़रीब जेके आहिनि मिस्किन, ग़रीबनि खे ख़र्चु ॾिनो। जी जी बिल्कुलु मिस्किन जेके आहिनि उन्हनि खे ॾियनि। हा ज़रूरु ज़रूरु बिल्कुलु। सो दोस्तो इहा आहे जेको चए थो मूंखे 3 ॾींहं थिया आहिनि मां घर में वेठो आहियां, मूंखे अञा ताईं को ख़र्चु वग़ैरह न मिलियो आहे। साईं तव्हां छा चवणु चाहींदव हिन बारे में साईं? साईं असांखे त अञा को गवर्नमेंट वारो त को असांखे सिस्टम को ठाहे को ॾिनी तव्हांखे को बीड़ी को सिगरेट मिले साईं? बाक़ी तव्हांखे छा मिले साईं? अटो अन्न इहो राशन आहे, का शइ कोन अथई, मानी कोन खाधी आहे, बुख ते आहे, पासो सफ़ा बचिजी आहे। सफ़ा माना तव्हां मानी न खाधी आहे, टे चौथो ॾींहुं आहे तव्हांखे? न न साईं कोरोना जो मरीज़ न आहे, न को खंघि अथसि न को बुखार, कुझु बि न आहे। साईं चवण पियो न ग़रीब खे कोरोना थींदी, हाणे बुख ते आहे, 3 ॾींहं मानी खे कोरोना ऑटोमेटिक थींदी, छो ही बुख ते आहे साईं। हा साईं तव्हां बुख ते हो? बुख ते आहे न मोलाई, काउनी खे मानी न खाधी साईं अॼु बुख साईं तव्हांखे काउं ॾींहं तव्हां मानी न खाधी आहे? साईं 3 ॾींहं थी विया साईं तव्हां मानी खाधी त हूंदी हिकिड़ो अधु ॾींहुं न? साईं न सफ़ा तरह ईअं लाश लॻा पिया हो साईं। बसि असां गवर्नमेंट खां अपील कंदासीं त हिनखे ख़र्चु पको ॾिनो वञे जीअं पंहिंजो घर हलाए सघे। थैंक यू वेरी मच, अल्लाह हाफ़िज़।